सुठी शाइरीअ जी ॻाल्हि कबी आहे त वात मां बेसाख्ता अमर इक़बाल जो नालो खजी वेंदो आहे। हिक ई वक़्तु नसर ऐं नज़म में केतिरा ई किताब ॾींदड़ अमर इक़बाल अदब जी दुनिया में कई रंधा रोड़िया आहिनि। हू जेतिरो सुठो शाइर आहे ओतिरो ई सुठो नसर, निगार, कहाणीकार ऐं कंपेयर आहे। अॼु दी मीट टीवीअ जी तवस सां सदस हिकु गज़ल पेश कजे थो, ॿुधी पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा। गज़ल अर्ज़ आहे, शाम थींदे ई अचे थी ख़्याल में, शाम थींदे ई अचे थी ख़्याल में, मां थो पहुचां कंहिं नए ई हाल में। साह खे वेसाह छा जे लय ॾिनई, साह खे वेसाह छा जे लय ॾिनई, ख्वाब टाके छो ॾिनई रुमाल में। हित समूरो ख़ैरु आहे, हित समूरो ख़ैरु आहे, तूं ॿुधाए कूड़ केॾो तूं लिखियो अहवाल में। छो भला उनखे पढ़े थी प्यार मां, छा रखियो आहे अमर इक़बाल में।